धड़ो लॻ बनू शहर में बरसाती पानी निकाल न थियण 8 सालन खां बिजली कटियल हुअण समेत ॿिया तरक़ियाती कम न थियण खिलाफ बनू जी आवाम रोडन ते अची वई। एक्शन कमेटी तरफां बनू जी तारीख़ जी सब खां वॾी एहतजाजी रैली ऐं धरणो केतिराई कलाक बनू हैदराबाद रोड बंद कयो वियो। बनू में एसटीपी जस्काम क़ौमी अवामी तहरीक JUI गस्टाप ATLF ऐं ॿियनि तंज़ीमुनि ते जोड़ियल बनू एक्शन कमेटी जे अॻवाननि अब्दुल करीम पलीजो, सरफराज सुमरो, राजा हुमैर सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सवे माण्हुनि औरतुनि ऐं ॿारनि हथनि में प्लेकार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 8 सालनि खां बनू शहर जी बिजली कटियल आहे। यूनियन काउंसिल में हर महीने लखें रुपया अचनि था जेके करप्शन जे वर चढ़ी वञनि था, जंहिं सबबि सॼो शहर अॼु ताईं अञा ताईं बरसाती पाणी में ॿुॾल आहे। असां सिंध हुकूमत तौर इस्तिजावल जे ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते बनू शहर जा बुनियादी मसइला हल करे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे।